मरा हमद जने जो हंद एद नसरातल मुस्तकीम जो पोहारिन जो पंद बारी लाए बंद त बिला वनी मार मथे कोट चढ़ी थिस साणे सामू ही वेई कूक कल्पबा मजा रूव रड़ी वेड़ी चन वरी करन लदी कदे सादे पिरे पोहा रखे पो चुआ तिए चेज संगत संदा नीड़ा वर्म विसारे कैजन कुठी आया पो सगी सार लहेज मुठ मादाने मुझे त नियर न मज नौ करिया सादे पिरे पोहा रखे पो दिज निया पा नेके सारे दिज सरचन खे पो याद पो नहीं जेके उठा मिया मलहीर में पो किरण पका अन के ओए बंद झलियो जेके सकन त्यो सेगड़ियारी लोक में पो जने लाए थियास तने तेरे जे तरो तलकन पुछे यास झरो कन झोरियो हियूं कोठी न आओ कुठियास मार न लाए मुयास न त मारे न मारियो के अवल नाम अल्लाह जो मिलने मथाऊं किए करे कबूलिया पो उमर खे आऊं राज गजियो रजाओ मुंह मथे सिर मनियो आने न जाड़े न दुथ ध्याने सोमरा सथा क्यों सैयद चे साव सुकाइन मजा लंब लतीफ चे चावर चाड़ाओ बुलाड़े उमर जे हारा वाह साईं बाबा असांजा जेको शाइर आहिनि माशाअल्लाह बेहतरीन आवाज़ और बेहतरीन मतलब एड़ा अंदाजा एतरा पर नहीं पावर नहीं के पेज नहीं पीर दूर उड़ सका न सक्या मरा सूर बसूर पर हो तो उड़ मिलूं मुझे नित मारे पीड़ जो जो साजन बिछड़े त्यों त्यों लागे तीर साजन बिछड़ा बेरा की हिंदी हाँ बेरा हिंदी है ना साजन आया मैं सुनया क्या ले चलो साथ सिरे पाँव धरो न ऊपर धरो ने गुरु गोविंद दोने खड़े न किसके लागू पाए बलियारी जिस गुरु गोविंद बताया सपना तुम झूठा हो झूठा कहे अनेक सुहा तो दो जने उठा तो एक सपना तुम सुल्तान हो वो तुम तेरी जात साजन सोगा ऊपर बसे मुझे आन मिला दे रात साई सूरत ऐन की साई सूरत गैन मोल साहब समर नुक्ता दूर करिए तो है ऐन की वाह ख़बर साउंड वाह इंशाअल्लाह ताला अवांजे बेहतरीन आवाज़ सां जेको प्रोग्राम ॾिनो माशाअल्लाह असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी वई इंशाअल्लाह असांजी दिलि ॾाढी बि ख़ुशि थी आहे बेहतरीन आवाज़ सां बिल्कुलु बिल्कुलु साईं सारे वही गए काठों की पिन वही कहते हैं कले से मजलिस थी बाबा चैनल चालू आहे थोरो ओतिरा आवाज़ कट थी वेंदो ध्यानु रखिजो उहो पुॼाड़ो आई चैनल मथे नथा ॻाल्हाए सघो जेको पंहिंजी ॻाल्हियूं आहिनि पोइ कजा पहिरीं आई महफ़िल वारी ठीक रे ओए मी आ गए वाह चाचा सुभान अल्लाह वाह साईं वाह लतीफ लाता वाह साईं वाह बेटा धणी वाह औ ना म्या ओ कदे प्रियंका मथा आज मैं मौत म्यालो सकाते सकरात में अदनवा गद में हो फना म्या थे दसफा तो फुटी इन फिराक में म्यालो भल म्यालो म्या वाह साईं वाह बिटाई वाह शाह अब्दुल लतीफ वाह बेटे धणी वाह बेशक कदे
के वाह साईं वाह साईं वाह साईं तुझे वने सजा म्यालो आओ जादिया सनियाड़ो नया पंज मिनट खेत म्या 5 मिनट की मोड़ती है वने कह दो बेचारी बाट रही म्यालो बेशक वाह मर्द वाह भाई वाह भल म्यालो म्या के जीवनी कह दे विलाडो म्या वड़ा चढ़े दुसकी जले डार म्या अलो ससुई मार बचा जे अटारे अटारे उत कांदी म्या आथे दाका हो जे रोज रुंजन जा म्या अलो भल में अलो ला वाह मर्दा वाह म्या गदी पिरे के ओ तुझे वने सजा म्यालो आओ जादिया सनेड़ो नया खेत म्या वने कह दो बेचारी बाट रही म्यालो बेशक लगड़ी भल म्यालो म्या के जीवनी कह दे वाह साईं वाह वाह साईं वाह लगाड़ो कान सेता ओड़े आया लमा के बेरे बलो बड़ी जीवी जालमा के बेरे बलो वाह मर्दा वाह बोलो बड़ी जीवी जाल मामा के बिरे बोलो बार में होता बार में होता रेडियो बलो बड़ी जीवी जावल मामा के बेरे
बलो ताजो पैरो लियो वाड़िया वैया लमा के मेरे बलो वाड़ी जीवी जावल मावा के मेरे बलो लगाड़ो कान से तो वाड़िया जावल मावा के मेरे बलो वाड़ी जीवी जावल मावा के मेरे बलो तजो ये असांजी सुगड़ कचारी हली पे साईं सैयद मीर मोहम्मद शाह जी ओताक में चैनल मिठी थर जे तरफा असां ही पेश कई ॾाढो सुहिणो प्रोग्राम हो जंहिंमें वायूं शाह साहब जूं ॿुधायूं ऐं बेतन जो प्रोग्राम हो इंशाअल्लाह उल अज़ीम वरी पे कचारियूं थींदियूं ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं साईं सैयद मीर मोहम्मद शाह जा जेको ही सिंधी कचारी रखाई बाबा हे असांजूं जेको सिंधी कचारियूं हुयूं न हे असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे असां सिंधियुनि जी सुञाणप आहे अल्हम्दुलिल्लाह हे कचारियूं शुरू थियूं अवां जेकर हिन खे सब्सक्राइब कंदा वेंदा त इंशाअल्लाह हे कचारियूं वरी तव्हांखे हिन खां वधीक ॿुधण में ईंदियूं जी अमानिल्लाह ख़ुदा हाफ़िज़ साईं जन कुझु फरमाईंदा बिल्कुल असीं इन जमात जा बिल्कुल दुआगू आहियूं इंशाअल्लाह ताला भेरो भेरो वधंदी रहे माशाअल्लाह असांजो जेको प्रोग्राम आहे अॻिते वधंदो रहे सिंधी कल्चर जे हिसाब सां जमात जेको आहे वॾा थोरियाता आहियूं इंशाअल्लाह ताला असांजी बहितरीन आवाज़ सां और ॿियो बैत गुज़ारतूं जेको चयूं आहिनि जो बेटाई अलैहिस्सलाम जी जो वाई हिन जेको प्रोग्राम ॾिनो आहे माशाअल्लाह असीं वॾा थोरियाता आहियूं ही साईं अलाणे किथे लिखियलु आहे बाबा और साईं महिरबानी वॾियूं इन जूं अचण जे वॾा ख़ुशि आहियूं माशाअल्लाह असीं हिन प्रोग्राम खे पूरो कंदासीं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह।